الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون فما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين صدق الله العظيم. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी तरफ़ां अस्सलाम अलैकुम ऐं सलाम. रमज़ान में भलीकार. ट्रांसमिशन जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो आहे, जंहिंमें आवाज़ हमेशह वांगुरु ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो प्यारो आवाज़, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़े बयां हाफ़िज़ बिलावल सुल्तान जो हो. अल्हम्दुलिल्लाह हिकु ॿियो रोज़ो तव्हां सभिनी सां गॾु गुज़रे पियो. इंशाअल्लाह कुझु ई लम्हात में इंशाअल्लाह इफ़्तार जो मरहलो बि तव्हां सां गॾु गुज़रंदो ऐं आहिस्ता 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 हीउ रमज़ान मुबारक असां खां विछड़ी रहियो आहे. नाज़रीन, जॾहिं बि रमज़ान मुबारक ईंदो आहे, हीउ असां सभिनी जे लाइ, सभिनी मुसलमाननि जे लाइ हिकु तोहफ़ो आहे, जंहिं में न सिर्फ़ु असां इबादतूं करे रहिया हूंदा आहियूं, असांजियूं बख़्शिशूं अल्हम्दुलिल्लाह थी रही हूंदियूं आहिनि, मग़फ़िरतूं अलाह साईं क़बूल करे मिली रही हूंदियूं आहिनि, रहमतुनि ऐं बरकतुनि जो सिलसिलो हली रहियो हूंदो आहे. उते हिकु मौक़ो मिलंदो आहे असांखे दीन इस्लाम जी तालीम खे वधि मां वधि हासिलु करण जो. करणु त सॼो साल खपे, पर इंसान ज़ात आहे, इंसान गुनहगार आहे, इंसान ख़ता जो घर आहे. ही मुक़द्दस महीनो जॾहिं अचे थो, घटि में घटि उन में असांखे कोशिशि करणु खपे त दीन इस्लाम जी जेका तालीम आहे, जेका असांखे ॾिनी वई आहे, उन जे बारे में ॻाल्हायूं, उन ते फोकस कयूं ऐं उहा तालीम अॻियां पहुचायूं. दीन इस्लाम खां पहिरीं बि रब ताला जूं इबादतूं थींदियूं, इहो तव्हां ई मां बख़ूबी सुञाणियूं था. असां जिन जा उम्मती आहियूं, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन खां पहिरीं बि रिवायतुनि मुताबिक़ तक़रीबन 1.25 लाख जे क़रीब अंबिया किराम आया ऐं सभिनी नबियनि खे ख़ुदा ताला पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां पंहिंजूं पंहिंजूं अलॻि अलॻि निशानियूं ॾिनियूं. उते ई कुझु अहिड़ा नबी बि आया जिन जा जेके निशानियूं आहिनि उहे अॼु बि मौजूदु आहिनि. ऐं उन्हनि मां वरी हिकु नबी अहिड़ा जेके सते आसमान ते, जॾहिं मेराज जो सफ़र रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज सफ़र ते विया, सते आसमान ते उन्हनि खे उहे मिलिया ऐं जिन उन्हनि खे पंहिंजो पुटु करे पुकारियो. ॻाल्हि कही रही आहियां मां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी. पाण उहे नबी आहिनि, आज़माइशूं त हर नबियुनि ते आयूं, पर पाण उहे नबी आहिनि जिन जे मथां अज़ीम तरीन आज़माइशूं आयूं. हीउ वक़्तु उहो आहे जॾहिं माण्हू बुतनि जी पूॼा करे रहिया हूंदा ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि पाण उन ई ख़ानदान मां हुआ जिथे बुतनि जी पूॼा थींदी हुई. पर छो त पाण हिकु नबी आहिनि त ख़ुदा ताला उन्हनि खे शऊर बचपन में ई ॾेई छॾियो हो. बचपन में ई हो एॾा माहिर हूंदा हुआ, उन्हनि खे शऊर एतिरो घणो हूंदो हो जो पंहिंजे वालिद खां सवाल कंदा हुआ नंढड़ी उमिरि में त असां हिननि बुतनि जी पूॼा छो था कयूं? हे त न ॻाल्हाइनि था, न जवाबु ॾियनि था, न असांखे कुझु ॾियनि था, असां हिननि जी बुतनि जी पूॼा छो था कयूं? ऐं जवाब में कंहिं रिवायत कुझु अल्फाज़ लिखे थी, कंहिं रिवायत कुझु अल्फाज़ लिखे थी, कंहिं तरीक़े सां उन्हनि खे जवाबु ॾिनो वेंदो हो. ऐं उते हिकु रिवायत मुताबिक़ त पाण उन पंहिंजी नंढी उमिरि में पंहिंजे वालिद खे चवनि था त मूंखे डपु लॻे थो त किथे तव्हां ते रब ताला जो
अज़ाब न अचे, मूंखे डपु लॻी रहियो आहे। ऐं उते ई वरी पाण इहो बि फ़रमाइनि था त मां रब ताला खां तव्हांजी बख़्शिश थी दुआ कंदसि। हीउ उहो ॿारु आहे जेको उन जॻह ते पैदा थियो आहे जंहिं जॻह ते तमामु माण्हू बुतनि जी पूॼा करे रहिया आहिनि। उते ख़ुदा ताला उनखे शऊर बख़्शे थो। पाण कुझु वॾा थियनि था, जॾहिं उन जॻह खे छॾे, रिवायतुनि में लिखियलु आहे त ॿियनि जॻहियुनि ते हिजरत करे वञनि था, कुझु वॾा थियनि था, त उते बि माण्हू बुतनि जी पूॼा करे रहिया आहिनि। ऐं उते हिकु रिवाजु हूंदो त ईद जे ॾींहुं तमामु जेके माण्हू हूंदा, हिकु ईद जो ॾींहुं जॾहिं ईंदो हो, तमामु माण्हू बुतनि जे साम्हूं घरां खोड़ सारियूं शयूं जीअं मिठा ठहंदा आहिनि, डिफरेंट ताम ठाहींदा आहिनि, उहे वञी बुतनि जे साम्हूं रखी छॾींदा हुआ। ऐं पोइ ईद सेलिब्रेट करण जे लाइ कंहिं मैदान में तमामु माण्हू मैदान में गॾिजंदा हुआ, वापसि ईंदा हुआ, उतां उहे ताम खणी खाईंदा हुआ, उनखे तबरुक सम्झंदा हुआ। हिकु ॾींहुं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि उते मौजूदु आहिनि। पाण वञण खां इनकार था कनि, तबियत ख़राबी जो बहानो था कनि, तमामु माण्हू हलिया विया आहिनि, सभु बुत उते मौजूदु आहिनि। पाण उते वञनि था ऐं ॾिसनि था बुत त न को मानी खाइनि था, न कुझु कनि था। पाण तमामु जेके बुत आहिनि उन्हनि खे टोड़े छॾनि था। ऐं सिर्फ़ु हिकु बुत वॾो आहे, वॾो जेको बुत हो उनखे नथा टोड़नि, उन जे कुल्हे ते उहा कुल्हाड़ी रखी छॾनि था। जॾहिं तमामु माण्हू वापसि अचनि था, कावड़ में आहिनि, गुस्से में आहिनि, सवाल कनि था, त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जवाबु ॾियनि था त तव्हां मूंखां छो था पुछो? तव्हां त जिन जी इबादत कंदा आहियो उहे तव्हांजे साम्हूं आहे न, उन खां पुछो, उनखे चयोसि त मूंखां इंतकाम वठे जेको मूं कयो आहे। पर छो त हीअ ॻाल्हि बुत जी थी रही आहे। पाण जेतिरा बि उते माण्हू आहिनि उन्हनि खे सज़ा ॾियण जे लाइ काठियूं जमा कनि था, हिकु मैदान में काठियूं जमा थी रहियूं आहिनि। उते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे वठी वञनि था, उते वञी उन्हनि खे रस्सियुनि सां ॿधनि था ऐं उते बाहि लॻाइनि था। ऐं वरी जीअं मां चयो त ख़ुदा ताला पंहिंजे तमामु नबियनि खे अलॻि अलॻि निशानियुनि सां मोकिलियो आहे। जॾहिं उहा बाहि लॻे थी त इहा निशानी ख़ुदा ताला जी तरफ़ां, त उन बाहि खे हुकुम थिए थो त बाहि थधी थी वञे। उहा बाहि जेका काठियुनि में लॻल आहे उहा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ थधी थी वञे थी। एतिरे क़दुरु त न सिर्फ़ु उन्हनि जी स्किन ते, उन्हनि जे वारनि मां कुझु उन्हनि खे कोन्ह थियो, उन्हनि जे कपिड़नि ते बि उन बाहि जो को असरु कोन्ह थियो। सिर्फ़ु हिकु शइ सड़ी, कहिड़ी? उहा रस्सी जेका उन्हनि बुत परस्तनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते ॿधी हुई। ही उहा निशानी आहे जंहिं निशानियूं असांखे जॻह जॻह ते ॿुधाए असांखे सेखारण जे लाइ निशानियूं ॾिनी वियूं आहिनि। ऐं अहिड़ो खोड़ सारियूं शयूं आहिनि। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िक्र कजे थो त अहिड़ियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि। इंशाअल्लाह वक़्तन फ़वक़्तन कोशिशि कंदासीं त पंहिंजी ट्रांसमिशन में उनजो ज़िक्र करे सघूं। सफ़ा ऐं मरवा जो जेको सफ़र आहे उहो बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंद हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जेके पाण हिकु नबी हुआ उन्हनि सां जुड़ियल आहे। इंशाअल्लाह उनजो बि ज़िक्र थींदो। काबतुल्ला शरीफ़ जे ठहण जो ज़िक्र थींदो। क़ुर्बानी वारी ईद ते क़ुर्बान जेको जानवर थियो उनजो इंशाअल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन में ज़िक्र रहंदो। तव्हांखे असां सां गॾु रहणो आहे। हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी जेको लाइट रिफ्रेशिंग आहे, रौनक रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे, ख़ालिस आहे, 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। न सिर्फ़ु करशी जामे शीरी जा मशरूबात बल्कि करशी जामे शीरी इस्तेमालु थींदो आहे डिफरेंट डेज़र्ट्स जी टॉपिंग में बि। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त सीधी साधी ख़ुशी है सुपर। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे जेको मेन नेशनल हाईवे ते मौजूदु आहे। 80 खां 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स, 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स ऑफर करे रहियो आहे तूबा पर्ल सिटी। 6 सालनि जी आसान किस्तनि में जेकॾहिं कुल क़ीमत तव्हां अदा करे सघो था त 40% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा वीवर आहियो त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे तूबा पर्ल सिटी जे प्लॉट्स ते। गॾोगॾु ट्रांसमिशन में असां सां गॾु हूंदा आहिनि असांजे सलाम रमज़ान जे किचन में असांजा साथी असां सां गॾु शेफ़ फैसल सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? बहितर आहे। छा थी रहियो आहे फैसल? अॼु असां ठाहियूं पिया तलो बनास्पति तलो कुकिंग ऑयल जी रेसिपी में असां ठाहियूं पिया बेसण ऐं सूजी जो हलवो। बेसण जी सूजी जो हलवो मिक्स करे हिन जो हलवो ठाहींदासीं ऐं हिन में असां इस्तेमालु कंदासीं बनास्पति की विटामिन ए ऐं डी का भरपूर लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर में 3 लीटर में 5 लीटर में बॉटल्स भी मिलनि पियूं, टिन पैक भी मिले पियो, इन पाउचिस भी मिलनि पिया। ऐं हिन में जेके खाधा ठहंदा आहिनि तमामु बहितरीनु ठहंदा आहिनि। मिठा मां हमेशह चवंदो आहियां जॾहिं ठाहियो
तव्हां बनास्पति घी में ठाहींदा कयो। त हिते असां छा खणंदासीं, सभिनी खां पहिरीं 1 कप सूजी ऐं 1 कप बेसण। सूजी ऐं बेसण खे हल्को सो रोस्ट कंदासीं ताकी जो कच्चोपन ख़तमु थिए। हुन खां पोइ हिन में असां घी जो इस्तेमालु कंदासीं। अच्छा, पहिरीं असां रोस्ट करे रहिया आहियूं, हिन खां पोइ हुन में घी ऐड करे रहिया आहियूं। सही आहे। 1 कप बेसण, ही प्याली में त घटि पियो लॻे, प्याली वॾी आहे। 1 कप बेसण खयों, बेसण खे हल्को सो रोस्ट कंदासीं, ड्राई रोस्ट करिणो आहे बिल्कुलु, ताकी हिन जो जेको कच्चोपन आहे न उहो ख़तमु थी वञे। सही। अच्छा फैसल, एॾो को मतिलबु हिकिड़ो आहे त हिन में जो असां नॉन स्टिक में करे रहिया आहियूं, छा असां नॉर्मल बर्तन में बि करे सघूं था? बिल्कुलु करे सघो था, छाकाणि त नॉर्मल थां में जॾहिं असां कंदा आहियूं त सूजी या बेसण जेको हूंदो आहे न हिकदमि ब्राउन थियणु शुरू थी वेंदो आहे। त हुनखे बिल्कुलु धीमी आंच ते कंदा कयो। हिन में लॻे नथो नॉन स्टिक, छोकी स्टूडियो में हमेशह नॉन स्टिक घर में त न हूंदा आहिनि, त पोइ हुनमें तव्हां हल्की बाहि ते रोस्ट कंदव त हुनमें सड़ंदो न वञे। जो अगरि हिनमें स्मेल अची वई न सड़ण जी या टेस्ट अची थो वञे त पोइ मज़ो नथो अचे, एॾी महिनत बि करे ठाहियो। हिनखे 2 मिनट ड्राई रोस्ट कंदासीं। 2 मिंटनि खां पोइ जॾहिं हिन मां ख़ुशबू अचणु लॻंदी बेसण मां, पोइ हिन में असां विझंदासीं सूजी। सेम क्वांटिटी में सूजी विझणी आहे। सही। अच्छा, पहिरीं असांखे बेसण विझणो आहे, हुन खां पोइ असांखे सूजी ऐड करणी आहे। सूजी जो कुकिंग टाइम घटि आहे? सूजी जो हा थोरो घटि आहे। बेसण खे थोरो अलॻि सां रोस्ट कंदव न त हुनमें छा आहे की हुनजी जेका बसांत हूंदी आहे, हिकिड़ी स्मेल हूंदी आहे न बेसण जी, कच्चोपन ईंदो आहे, माण्हुनि खे न वणंदो आहे, त उहो ख़तमु करिणो हूंदो आहे असांखे। बसि हिनखे हल्को सो ड्राई रोस्ट कंदासीं। हिन दौरान असां विझंदासीं नंढे फोटनि जो इलायचियुनि जो पाउडर 1 चांहि जो चमिचो। छिलके सां गॾु, छिलको कॾहिं बि न ठाहींदा कयो, छाकाणि त दाणे खां वधीक छिलके में ख़ुशबू हूंदी आहे। अच्छा, मूंखे लॻो दाणे में ख़ुशबू हूंदी आहे। न, छिलके में हूंदी आहे। छिलके में असां छा कंदा आहियूं, ग्राइंड करण खां पोइ छिलका फिटा करे छॾंदा आहियूं न, उहो न कंदा कयो। छिलके में हमेशह ज़्यादा ख़ुशबू हूंदी आहे, छोकी जो अर्क बि जेको आहे न जो छिलके सां ई निकिरंदो आहे। ठीकु आहे। त उनखे बि तव्हां ड्राई में ई मिक्सचर में ई तव्हांखे ऐड करिणो आहे ऐं तव्हांखे स्पून जेको हलाईंदे रहणो आहे। ईअं ई आहे फैसल, जेको मूंखे नज़र अचे लॻे न बिल्कुलु। हाणे हिनमें इलायची, बेसण ऐं सब्जी जी ख़ुशबू अचणु लॻी आहे ऐं थोरो रोस्ट थियणु लॻो आहे। जॾहिं रोस्ट थियणु लॻंदो, हिनमें असां विझंदासीं तलो बनास्पति घी 1 कप मेजरमेंट करे विझो, इलाही वधीक न थी वञे। मां अंदाज़े सां विझां पियो, तव्हां 1 कप विझंदो तलो बनास्पति घी। ठीकु आहे। सो 1 कप न, 2 कप थी वियो न, मैदो बि थी वियो। 1 कप सूजी, 1 कप बेसण, उनखे रोस्ट 50% जेको अमाउंट आहे 1/2 कप। उनजो हाफ अमाउंट घी विधो ऐं घी विझी हिनखे हल्को सो हिते रोस्ट कंदासीं ताकी घी में जो कच्चोपन ख़तमु थिए। हीउ रोस्ट थींदो, बसि 1 मिंट हिनखे रोस्ट करण खां पोइ असां हिन में विझंदासीं खंडु। ऐं बिल्कुलु लो फ्लेम ते थी वियो आहे। बिल्कुलु लो फ्लेम ते। हाणे खंडु बि हिन में हाफ कप विझणी आहे। डिपेंड करे थो तव्हांजे टेस्ट जे मथां। मां इलाही वधीक न पियो विझां, नॉर्मल खंडु विझिजो, हाफ कप तक। हाफ कप में नॉर्मल खंड जा खंड हा काफ़ी आहे। ओके। खंडु विझी हल्को सो हिनखे घुमाईंदासीं खंड खे। खंडु हल्की सी हिन जे अंदरि मेल्ट थियणु शुरू थींदी, खंड जो पाणी निकिरणु शुरू थींदो। हिते असां खणंदासीं खीर। खीर बि सेम क्वांटिटी, 1 कप पूरो या 1 प्याली खीर तव्हां 1 पाव खीर वञणु खपे हिन जे अंदरि। थोरो थोरो खीर विझंदासीं। खीर विझण सां सूजी बि फुलिजंदी वेंदी ऐं बेसण बि। इनके हल्को सो हीअं रोस्ट कंदा वेंदासीं। आहिस्ते आहिस्ते न हलवे जी जेका शक्ल आहे उहा इख्तियार थी अचणु शुरू थी वई आहे। बिल्कुलु। बसि हीउ खीर थोरो थोरो करे हिन जे 3 हिसनि में करे विझी छॾियो ऐं हाणे हिनखे एतिरो भुञंदो कि घी सेपरेट थी वेंदो, शाइनिंग अची वेंदी। त पोइ हिन में असां विझंदासीं केवड़ा वाटर। केवड़ा वाटर आहे त 1 चांहि जो चमिचो, अगरि केवड़ा एसेंस आहे त फ्यू ड्रॉप्स विझंदो, छाकाणि स्ट्रॉन्ग हूंदो आहे। ऐं अगरि नाहे त अर्के गुलाब 1 चांहि जो चमिचो विझी सघो। उन सां छा थींदो? उन खां बि सुठी ख़ुशबू ईंदी आहे रोज़ वाटर जे लाइ। ओके। हलवे में मां हमेशह न केवड़ा ॿुधी रहूं कड़ो पाणी, हिकिड़ो न हिनमें टेस्ट अची थो। मिठाइनि में बि विझिबो आहे न, हिकिड़ी ख़ुशबू ईंदी आहे मिठाई में, बर्फ़ी में, हलवनि में, सीरे में। त असां कहिड़ो मिठाई ठाहींदा आहियूं, असां इन जे बारे में असांखे कुझु न आहे ख़बर। हे ॾिसो असांजो तयारु थी वियो। हिन में शाइनिंग अचणु शुरू थी वई आहे। केवड़ा वाटर 1 टीस्पून विझी छॾियो। हिन खां छा थींदो आहे, ख़ुशबू ॾाढी सुठी ईंदी आहे। ॾाढो जल्दी ठही वियो। माण्हू छो पोइ हलवनि खां घबराईंदा आहिनि घरनि में, त फौरन ठही वियो। हा, 5 मिंट में बसि शइ रेडी हुजे, तव्हां मेजरमेंट पूरी हुजे त पोइ आराम सां ठही सघे थो। आराम सां ठही वेंदो। बसि हिनखे हीअं सेट कंदा वञो। घी जीअं सेपरेट थींदो, शाइनिंग अचणु शुरू थी वई आहे ऐं असांजो हलवो ज़बरदस्त तयारु थी वियो आहे। सही। अच्छा, वो तो असांजे हलवे ठाहिण खां पोइ काफ़ी माण्हू शेप ठाहे हुनखे ड्राई करे टिकियूं बि ठाहे रहिया हूंदा आहिनि। उनजो ही तरीक़ो आहे कि अगरि तव्हां टिकी ठाहिण चाहियो पिया स्क्वायर शेप में या राउंड शेप में, तव्हां जेको बि सांचो आहे, जो बि प्लेट आहे, ग्रीस कंदो हुनमें, हे विछाई मथां खां प्रेस कजो, 1 इंच जो बिस्किट टाइप जो थियणु खपे। उनजे बाद उनखे छॾी वठो, थधो थिए त पोइ उनखे कट सणंदो त टिकियूं निकिरी टिकियूं थी वेंदियूं। हा बिल्कुलु, शयूं एॾियूं ईज़ी आहिनि। अगरि तव्हां सही तरीक़े सां ऐं सही टाइम ते कयो त शयूं वाक़ई इलाही ईज़ी थी वञनि। फौरन ठाहिण वारो हलवो ही सहरी में बि तव्हां खाई सघो था, पराठे सां, मानी सां, या ईअं शाम जो ॿारनि खे बि ठाही ॾियो। गेस्ट अचनि पिया त पंहिंजो ठाही साइड में रखी सघो था, साइड डिश जे तौर ते। जी, त तलो कुकिंग ऑयल अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ जो हलवो जेको आहे उहो असांजो रेडी थी वियो आहे।
गार्निशिंग ज़रूरी आहे ऑब्वियसली. Yes, असांजी complete ही जेका हुई रेसिपी आहे उहा रेडी थी वई आहे. हाणे असां ठाहींदासीं ड्रिंक. करशी जामे शीरी ड्रिंक ठही रही आहे. करशी इलायची जामे flavour? शीरी जी बिल्कुलु. करशी जामे शीरी जो इलायची फ्लेवर जेको आहे उहो असां तयारु करे रहिया आहियूं. 4 टेबल स्पून. सही. मैं काफ़ी कुछ मूंखे लॻे थो मां हिन ट्रांसमिशन में काफ़ी कुछ सिखी वई आहियां फैसल. है ना कुछ त सिखी वई आहियां. करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे. करशी जामे शीरी सभु पीते हैं जी जेका ड्रिंक आहे उहा इलायची फ्लेवर में रेडी थी वई आहे. गॾो गॾु मार्केट में अवेलेबल आहिनि तव्हां वटि फलक राइस. फलक जी हिकु रेंज आहे जेका मार्केट में अवेलेबल आहे. फलक जा मसाला बि अवेलेबल आहिनि. फलक जो पिंक सॉल्ट बि अवेलेबल आहे. राइस जेके फलक जा आहिनि उहे हिकिड़े कप खां 5 गुना वधीक थी वेंदा आहिनि. ऐं हीअ जेके आहिनि उहे स्पेशली मेड आहिनि बिरयानी जे लाइ. गॾो गॾु जी टपाल मेज़बान जी चांहि हमेशह असांजे दस्तरखाननि ते सजंदी आहे. चाहे सहर हुजे या इफ़्तार शुमार हूंदी आहे टपाल मेज़बान. वाह हिकु ॿी लाइन यार मां शिफ्ट कयो आहे थोरो पंहिंजे प्रोफेशन शिफ्ट थी कयां. राइटिंग नथी अचां न फैसल. थैंक यू सो मच. ॾाढियूं ज़बरदस्त रेसिपीज़ असांखे हमेशह सेखारण जे लाइ. ऐं जी हिन सां गॾो गॾु मां वञणु चाहियां थी पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ुनि जी तरफ़. असां गॾु ॾाढा प्यारा ॿार आहिनि जेके असां सां गॾु आहिनि. सैयद अब्दुल रहमान ऐं उन्हनि जो ग्रुप जेको आहे असां सां गॾु आहे. सदाए हसान अकेडमी खां उन्हनि जो तालुक़ु आहे. सभई हिकु आवाज़ थी ॾाढो ख़ूबसूरती सां इंशाअल्लाह पंहिंजी आवाज़ सां ट्रांसमिशन में शामिलु कंदा. जी बिस्मिल्लाह रहमान रहीम. العلا بکمالہ بلغ العلا بکمالہ کشف الدجى بجمالہ حسنت جمیع خصالہ صلوا علیہ وآلہ صلوا علیہ وآلہ صلوا علیہ وآلہ. سر لامکاں سے طلب ہوئی سوئے منتہا وہ چلے نبی. سر لامکاں سے طلب ہوئی سوئے منتہا وہ چلے نبی. کوئی حد ہے ان کے عروج کی کوئی حد ہے ان کے عروج کی. بلغ العلا بکمالہ بلغ العلا بکمالہ کشف الدجى بجمالہ حسنت جمیع خصالہ صلوا علیہ وآلہ. وہ کمال حسن حضور ہے کہ گمان نفس جہاں نہیں. وہ کمال حسن حضور ہے کہ گمان نفس جہاں نہیں. یہی پھول خار سے دور ہے یہی پھول خار سے دور ہے. یہی شمع ہے کہ دعا نہیں. بلغ العلا بکمالہ کشف الدجى بجمالہ حسنت جمیع خصالہ صلوا علیہ وآلہ. وہ خدا نہیں بخدا نہیں وہ مگر خدا سے جدا نہیں. وہ خدا نہیں بخدا نہیں وہ مگر خدا سے جدا نہیں. وہ ہے کیا مگر وہ ہے کیا نہیں. وہ ہے کیا مگر وہ ہے کیا نہیں. یہ محب حبیب کی بات ہے. بلغ العلا بکمالہ کشف الدجى بجمالہ حسنت جمیع خصالہ صلوا علیہ وآلہ. بلغ العلا بکمالہ کشف الدجى بجمالہ حسنت جمیع خصالہ صلوا علیہ وآلہ.
सलाम रमज़ान सगद हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं हाज़िर ट्रांसमिशन में कुझु साथियुनि असांखे जॉइन कयो आहे असांखे सभिनी खां पहिरीं जॉइन कयो आहे प्रोफेसर अलामा रहमतुल्लाह साहब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे पाण स्कॉलर आहिनि वॾी महिरबानी पंहिंजो वक़्तु करी असांजी ट्रांसमिशन में शामिलु थियण जी गॾोगॾु असां गॾु हिकु मोटिवेशनल स्पीकर बि तशरीफ़ फरमा आहिनि नदीम मौलवी साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे तव्हांजी बि वॾी महिरबानी ट्रांसमिशन में असां सां गॾु हुजण जी हिन तरफ़ असां गॾु ॿ ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि असां गॾु मोइन ख़ान कादरी साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे तव्हांजी बि वॾी महिरबानी आफ़ाक बशीर कादरी साहिब जिन असांखे जॉइन कया वालेकुम अस्सलाम तव्हांजी वॾी महिरबानी असांजी ट्रांसमिशन खे जॉइन करण जी इंशाअल्लाह कुझु ई देरि में हिननि जी आवाज़ सां पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु कंदासीं ऐं आगाज़ हिन वक़्तु मां करणु चाहियां थी अलामा साहिब ट्रांसमिशन जे स्टार्टिंग में असां जंहिं तरीक़े सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र रखियो ज़िक्र एॾो वॾो आहे ऐं केतिरनि शयुनि सां जुड़ियल आहे इहो असां बख़ूबी सुञाणियूं था शुरूआती अल्फाज़ चाहींदमि तव्हां शामिलु थियनि ट्रांसमिशन में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तमाम तर हम्द व सना अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जे लाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे हवाले सां अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि कई आयतूं जेके वाक़ियात बयानु कया आहिनि ऐं क़ुरान मजीद में ॿ वाहिद रसूल ऐं पैगम्बर आहिनि जिन जे लाइ अल्लाह तबारक व तआला चयो आहे त लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना हिकु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ अल्लाह तबारक व तआला सूरह अहज़ाब में फ़रमायो आहे त तव्हांजे लाइ रोल मॉडल शख़्सियत जेकॾहिं आहे त उहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आहे उन खां अलावा सूरह मुमतहना जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे हवाले सां बि साॻिया अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि त लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह यानी अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे बि इंसान ज़ात जे लाइ हिकु रोल मॉडल मिसाली शख़्सियत करे पेश कयो आहे उहो इन जे करे त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जंहिं माहौल में अखि खोली उन माहौल जे अंदरि माण्हू जेके हुआ बुत परस्त हुया ऐं पंहिंजे हथ सां तराशे करे उन्हनि जी इबादत बंदगी परस्तिश कंदा हुआ ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हनि माण्हुनि खे पंहिंजी क़ौम खे पंहिंजे वालिद खे ख़ासि तौर ते पंहिंजे वालिद खे चयो त या अबत ॿिए मुंहिंजा वालिद साहिबु शैतान जी इबादत छो थो करे त इन जो मतिलबु इहो आहे त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी जेका सुन्नत सीरत आहे उन जो जेको किरदारु आहे उहो तमामु इंसान ज़ात लाइ हिकिड़ो रोल मॉडल आहे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे यहूदी बि मञनि था पिया हज़रत ईसा अलैहिस्सलाम उनजा फॉलोअर ईसाई बि मञनि था पिया ऐं मके जा जेके मुशरिकीन हुआ उहे बि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे लाइ चवंदा हुआ त असां दीन इब्राहीम ते आहियूं ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि उहो साॻियो दीन इब्राहीम खणी करे आया ऐं इहा ॻाल्हि असांखे ॿुधाई त अल्लाह तबारक व तआला असांखे हुकुम ॾिनो आहे त असां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी सुन्नत जी पैरवी कयूं उहे हनीफ़ यकसू मुस्लमान हुया इहा असांखे जेका पैगाम मिले थो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे सीरत मां ऐं उन्हनि जे हवाले सां कई वाक़ियात मिलनि था पिया हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हिकिड़े ॾींहुं घरों निकितो अखि खोले करे ॾिठईं त जेको आहे चंड जेको आहे उहो चमके पियो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी क़ौम मुख़्तलिफ़ बुतनि जी इबादत कंदी हुई इब्राहीम अलैहिस्सलाम चयो त हीउ सभ खां वॾो जेको आहे बुत आहे वॾो ख़ुदा इहो हूंदो हाज़ा अकबर हाज़ा जेको आहे अल्लाह तबारक व तआला माना इनखे पंहिंजो रब सम्झी करे उनजी इबादत करणु चाही पोइ जॾहिं उहो गुरूब थी वियो उहो लही वियो त पोइ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम चयो त न इहो मुंहिंजो ख़ुदा नथो थी सघे जेको सितारनि खे चंड खे ऐं सिज खे जेको लाहे ऐं उभारे थो उहो ई हक़ीक़ी माना में असांजो ख़ुदा आहे उहो ई हक़ीक़ी माना में असांजो रब आहे ख़ालिक आहे परवरदिगार आहे हाजत आहे मुश्किल कुझु आहे उहो ई आहे हिन मां असांखे इहो पैगाम मिले थो त असां सभु ई अल्लाह तबारक व तआला जे आरो सजदारेज़ थियूं अल्लाह जी इबादत कयूं अल्लाह जी बंदगी कयूं बेशक ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई ऐं हीअ वाक़िया छो त जॾहिं बि तव्हां अंबिया कराम जी ॻाल्हि कंदा आहियो हो त नबी आहिनि ख़ुदा ताला चाहिनि त उन्हनि खे हर शइ हूअं ई खोले ॿुधाए छॾनि पर इहे वाक़ियात जो हुजणु असां सभिनी खे सेखारणु आहे त उहो चंड वञे थो सिज वञे थो इहो केरु करे रहियो आहे इहो ख़ुदा ताला करे रहियो आहे असांखे सिखाइण जे लाइ इहे वाक़ियात आहिनि असां गॾु नदीम मौलवी साहब तशरीफ़ फरमा आहिनि नदीम साहब आपकी तरफ़ भी आना चाहेंगे ऐं ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां जॾहिं बि को बयानु कंदा आहियो त ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु कंदा आहियो रमज़ान शरीफ़ में ज़ाहिर आहे आख़िरी अशरे में असां मौजूदु आहियूं ऐं कुझु रोज़नि जो साथ आहे असांजो असांजे नाज़रीन जो रमज़ान शरीफ़ जे हवाले सां माण्हुनि जी मोटिवेशन जे हवाले सां चाहींदमि त लफ़्ज़ असांजी ट्रांसमिशन में रखो देखिए इंसान जो है वो फरिश्ता नहीं है और इंसान गलती करता है मगर इंसान गलती करके सीखता है और अपने आप को बेहतर बनाता है शैतान गलती नहीं करता शैतान गलत काम करता है और अपने आप को कभी सही नहीं करेगा आखिरत तक तो जब हम कहते हैं ना कि भाई मुझसे भी गुनाह हो गए मुझसे भी गलती हो गए इंसान हूँ
تو اللہ تعالیٰ غفور و رحیم ہے، بے شک کریم ہے، ایسے ہی ہے۔ اور وہ ہمیشہ کہتا ہے کہ اپنی زندگی کو بدلو، چاہے وہ بقرہ عید ہو، چاہے رمضان کی عید ہو، محرم ہو، ربیع الاول کا مہینہ ہو، ہر مہینے میں ایک سبق آموز ہمارے لیے واقعات گزرے ہیں جس سے ہم سیکھتے ہیں۔ جبھی میں کبھی بھی کہتا ہوں کہ دنیا میں کوئی کام ناممکن نہیں ہے، بدل سکتے ہیں آپ، مگر ہمارے ہاں کیا ہوتا ہے، کبھی کوئی غلط کام ہو جائے تو اس کا شور شرابہ کیا جاتا ہے، یہ تو غلط آدمی ہے، یہ بچہ کبھی سیکھ نہیں سکتا، یہ بچہ کبھی پڑھ نہیں سکتا، یہ انسان تو نالائق ہے۔ ہم اس قسم کی جب باتیں کرتے ہیں نا امیدی کی تو یہ گناہوں میں شامل ہے۔ اگر ہمیں اللہ پہ بھروسہ ہے تو ہم یہ انگریز نے ایک الفاظ رکھ دیا موٹیویشنل سپیکر، اصل میں یہ کیا ہے؟ اصل میں یہ ہے وہ انسان جو آپ کو بتا رہا ہے کہ آپ کس طریقے سے اپنی کمزوریوں کو اپنی طاقت بنا لیں، کس طرح سے آپ اپنے آپ کو بدل دیں۔ کیوں ہم اکثر یہی کہتے ہیں نہیں مجھ سے نہیں ہو سکتا، پتہ نہیں کیا جادو ہو گیا ہے، پتہ نہیں کس نے کیا تعویذ کر دیا۔ دیکھیں اللہ تعالیٰ کہتا ہے ہر چیز کا توڑ ہے، اگر جادو بھی ہوا ہے نا تو اللہ تعالیٰ وہ سب سے طاقتور ہے، جادو بھی ختم کر دیتا ہے۔ مگر کیا آپ کی اور اللہ کے درمیان کوئی آ رہا ہے؟ کیا آپ کو کسی کی ضرورت ہے؟ نہیں، اللہ تعالیٰ آپ کے دل میں بیٹھا ہوا ہے، تو آپ کو کسی پیر صاحب کی ضرورت نہیں ہے۔ آپ خود اللہ سے گفتگو کریں، آپ اس سے مانگیں اور دعا کریں تو وہ سب چیزیں بہتر کر دینا ہے۔ پھر ہمارے پاس ہے ماں باپ، ہم پیروں کے پاس جاتے ہیں مگر اپنے ماں باپ کے ساتھ اگر ہم اچھی برتاؤ کریں جن کو دیکھنے سے بھی ثواب ملتا ہے، بے شک بے شک تو بے شک ہم ایسے ہی ہے۔ بہت سی وقت ہم جو ہے نا بھٹکے ہوئے لوگ ہوتے ہیں اور ہمیں اور بھٹکا دیتے ہیں ہمارے معاشرے کے وہ لوگ جو کہ شیطان کے طرز پہ کام کر رہے ہوتے ہیں۔ نہیں ایسا نہیں کرو، قرآن شریف کے پاس مت جاؤ، اچھا چوم کے رکھ لو، یہ سب گناہ ہے۔ آپ قرآن شریف کو چومیں، یہ عزت ہے، احترام ہے، مگر اللہ تعالیٰ نے قرآن شریف ہمارے لیے بھیجی تھی تاکہ ہم اسے پڑھیں سمجھیں، اور اسی لیے کہا گیا کہ ہم نے یہ آپ کی اپنی زبان میں بنائی ہے، ٹھیک ہے؟ عربی زبان جو تھا اس زمانے کا عربی زبان تھی، ایسے ہی تو اب اللہ تعالیٰ نے ہمارے لیے اتنی آسانیاں کر دی، انگریزی میں ٹرانسلیشن ہے، اردو میں ہے، سندھی میں ہے، ہم پڑھتے نہیں ہیں۔ جب ہم پڑھیں گے نہیں تو ہم سمجھیں گے کیسے؟ اور ایسی بہت ساری چیزیں ندیم صاحب انشاءاللہ وقتاً فوقتاً ضرور اپنی ٹرانسمیشن میں رکھیں گے، اور بڑی خوبصورت آپ نے بات کی۔ اور ویسے بھی ہم یہ بچپن سے سنتے آئے، ہم پڑھتے آئے کہ مایوسی کفر ہے۔ اگر آپ مایوس رہ رہے ہیں تو پھر تو آپ دین کو فالو نہیں کر رہے۔ انشاءاللہ اس کے بارے میں ضرور گفتگو ہوگی۔ ایسا اگر آوازو تشریف فرمائیں مچاہا تھی تو جکا ذکر ثنا ہے ان جو بھی جکو سلسلو ہے وہ اپنی ٹرانسمیشن میں جاری کیا سگد معین خان قادری صاحب ہیں، ॾाढी خوبصورت آواز ہے مالک۔ بسم اللہ الرحمن الرحیم معین صاحب۔ میری جھولی کو بھر دے اے خدا صدقے محمد کے، میری جھولی کو بھر دے اے خدا صدقے محمد کے، میری جھولی کو بھر دے اے خدا صدقے محمد کے، گناہ گاروں کا بھی کر دے بھلا صدقے محمد کے، گناہ گاروں کا بھی کر دے بھلا صدقے محمد کے، میری جھولی کو بھر دے اے خدا صدقے محمد کے۔ تیرے در پر نہ دستک دوں تو پھر کس در پہ دستک دوں، تیرے در پر نہ دستک دوں تو پھر کس در پہ دستک دوں، میرے مولا میری سن لے دعا صدقے
محمد کے صدقے محمد کے میری جھولی کو بھر دے اے خدا صدقے محمد کے یا اللہ میری جھولی بھر دے یا اللہ میری جھولی بھر دے میرا گلشن ہوا صحرا خزاؤں کا ہوا ڈیرا میرا گلشن ہوا صحرا خزاؤں کا ہوا ڈیرا میرے گلشن کو بھی کر دے ہرا صدقے محمد کے صدقے محمد کے میری جھولی کو بھر دے اے خدا صدقے محمد کے گناہ گاروں کا بھی کر دے بلا صدقے محمد کے میری جھولی کو بھر دے اے خدا صدقے محمد کے ماشاءاللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ بہت خوب موین صاحب بہت خوب آفاق بشیر قادری صاحب تشریف فرما ہیں جناب کے ٹرانسمیشن جو ہے نا حصے میں گزارش کرنا چاہیں تھے تو بڑی خوبصورت آواز سے ٹرانسمیشن میں رکھیں بسم اللہ الرحمن الرحیم السلام علیکم وعلیکم السلام یا محمد نور مجسم یا محمد نور مجسم یا حبیبی یا مولائی تصویر کمال محبت تنویر جمال خدائی یا محمد نور مجسم تیرا وصف بیان ہو کیسے تیری کون کرے گا بڑھائی صلی اللہ تیری کون کرے گا بڑھائی تیرا وصف بیان ہو کیسے تیری کون کرے گا بڑھائی صلی اللہ تیری کون کرے گا بڑھائی اس گرد سفر میں گم ہے اس گرد سفر میں گم ہے جبریل امی کی رسائی یا محمد نور مجسم تیری ایک نظر کے طالب تیرے ایک سخن پہ قربان صلی اللہ تیرے ایک سخن کے قربان تیری ایک نظر کے طالب تیرے ایک سخن پہ قربان صلی اللہ تیرے ایک سخن پہ قربان یہ سب تیرے دیوانے یہ سب تیرے دیوانے یہ سب تیرے شہدائی یا محمد نور مجسم یا حبیبی یا مولائی تصویر کمال محبت تنویر جمال خدائی یا محمد نور مجسم جزاک اللہ سبحان اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ بہت خوب بہت خوب سلام رمضان میں وقت ہے بریک جو ناظرین کچھ ہی دیر میں تہاں سے ملاقات کے اتھائے بریک کھپوئے سلام رمضان سلام رمضان سلام رمضان سگر ایک دفعہ بیہر
तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर ऐं ॾाढी ख़ूबसूरत गुफ़्तगू मुंहिंजी ट्रांसमिशन में अल्हम्दुलिल्लाह हली रही आहे। ॾाढो ज़िक्र, हिकु प्यारो ज़िक्र आहे जेको मुंहिंजे ट्रांसमिशन में थियो आहे ऐं उन ई ज़िक्र खे मां अॻियां वधाइणु चाहियां थी। ऐं उन खां पोइ ज़रूरु छो त जे ॻाल्हियूं अहिड़ियूं थी रहियूं आहिनि जंहिंमें परेशानियुनि जी बि ॻाल्हियूं आहिनि, जंहिंमें सुख जी बि ॻाल्हियूं आहिनि, ॾुख जी बि ॻाल्हियूं आहिनि, इंशाअल्लाह उन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। पर छो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थी रही आहे ऐं उहो वाक़ियो उन जे बारे में मां ज़रूरु चाहींदमि त असांजी ट्रांसमिशन में लफ़्ज़ रखिजनि। उहो वाक़ियो जंहिंखां पोइ असां सभई जेको अॼु क़ुर्बानी जी ईद ते क़ुर्बानियूं करे रहिया आहियूं उन वाक़िए जे बारे में ज़रूरु चाहींदमि त अलामा साहिबु तव्हां जा लफ़्ज़, असांजो इल्मु ॾाढो महदूद आहे, कुझु लफ़्ज़ आहिनि जेके चंद असां ॻाल्हाए सघूं था, पर तव्हांजो इल्मु बेशक त इलाही वसी आहे। तव्हांजे लफ़्ज़नि में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेको पहिरियों असां वाक़ियो बयानु कयोसीं त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम काइनात खे ॾिसी करे चंड खे, सितारनि खे ऐं सिज खे चवणु लॻो त हीउ मुंहिंजो ख़ुदा आहे। ऐं जॾहिं इहे गुरूब थी विया चवणु लॻा इहो ख़ुदा नथो थी सघे। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ौम खे इन ॻाल्हि जी ख़बर पवे थी ऐं नमरूद जेको उन वक़्तु जेको बादशाह हुयो उनखे ख़बर पवे थी त पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उन सां गुफ़्तगू थिए थी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे चए थो रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत, मुंहिंजो रब उहो आहे जेको माण्हुनि खे ज़िंदा बि करे थो, मारे बि थो। नमरूद चए थो मां बि मारे सघां थो। हिकिड़ो कैदी हुयो उनखे घुराए करे क़तल कराइण चए मां हिनखे मारे छॾियो ऐं जंहिंखे मौत जी सज़ा हुई उनखे चए तूं आज़ादु आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे इहा ॻाल्हि कयईं। इब्राहिम अलैहिस्सलाम चएसि मुंहिंजो रब उहो आहे जेको चंड खे जेको मशरिक़ खां आणे थो, सिज खे मशरिक़ खां आणे थो। तूं जेकॾहिं रब आहीं त मग़रिब जी तरफ़ खां तूं सिज खे उभार त ख़बर पवे। पोइ उते हू जेको नमरूद हक़ु वक़ु थी थो वञे, उन ख़बर पए थी त मां वाक़िअतन जेका कमज़ोर इंसानु आहियां। ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी दीन जी दावत उन मजमे जे अंदरि नमरूद खे ऐं पूरी क़ौम खे ॾिनी त नमरूद काई बि हैसियत नथो रखे, इनखे कंहिं बि क़िस्म जी का बि ताक़त न आहे। जेकॾहिं रब आहे त उहो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात आहे। उन खां पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खे सुवालु कयो त परवरदिगार मुर्दनि खे तूं कीअं ज़िंदा कंदे, मूंखे सम्झाए त सही। पोइ अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो त 4 पखी तूं जेकॾहिं उहे उन पाल, उन पालण खां पोइ उन्हनि खे पंहिंजे तरफ़ मानूस कर, उन खां पोइ उन्हनि खे ज़िबह करे पहाड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते उन्हनि जो गोश्त उछले अची करे पोइ घर में वेही करे उन्हनि खे आवाज़ु ॾे, सॾु कर उन्हनि खे। त इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं ई कयो। उन खां पोइ उन पखियुनि खे, परिंदनि खे ज़िबह करे पहाड़नि ते उछले आयो ऐं वेही करे आवाज़ु ॾिनो त उहे पखी पाण उॾंदा आया। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला चयो त मां इंसाननि खे ईअं ई ज़िंदा कंदुसि जीअं ही परिंदा तुंहिंजे साम्हूं ज़िंदा थी करे आया आहिनि। त मुंहिंजे आॾो माण्हुनि खे ज़िंदा करणु ऐं काइनात खे वरी नए सिर ज़िंदा करणु, जेको उनखे आबादु करणु मुंहिंजे लाइ का वॾी ॻाल्हि न आहे। अल्लाह तबारक व तआला इहो वाक़ियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे इन करे ॾेखारियो। इब्राहिम अलैहिस्सलाम खां अल्लाह ताला पुछा कयो छा तोखे इत्मिनान न आहे? इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त परवरदिगार मूंखे त ख़बर आहे, यकीन आहे, पर मां वधीक जेको आहे तस्दीक ऐं इत्मिनान क़ल्ब हासिलु करण जे लाइ ऐं इंसान ज़ात खे ॿुधाइण लाइ इहा ॻाल्हि चवां थो पियो। त उन खां पोइ जेको माण्हू बि सम्झी विया, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि सम्झी वियो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात ख़ालिक़ बि आहे, मालिक बि आहे, राज़िक़ बि आहे, हाजत रवा बि आहे ऐं मुश्किल कुशा बि आहे। उन खां पोइ अॻिते वरी वाक़ियो जेको तव्हां सुवालु कयो जेकॾहिं ईंदो ब्रेक त उनखे अॻिते डिस्कस कंदासीं। जी जी, न मां चाहियां थी कि कुझु अल्फाज़नि में हिन वाक़िए खे हिते ई डिस्कस कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं पंहिंजी क़ौम पंहिंजे इलाइक़े मां तड़े छॾियो, कढी छॾियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम माना उनखे अल्लाह तबारक व तआला नंढड़ी उमिरि में माना को पुटु ॾिनो हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पुटु ॼायो इस्माईल अलैहिस्सलाम। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जॾहिं पुटु ॼायो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे, त अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम खे चयो पंहिंजी घरवारी हाजरा खे ऐं पंहिंजे पुटु इस्माईल खे काबतुल्लाह ते छॾे आ। माना बायाबान हुयो, उन वक़्तु काबतुल्लाह अञा ठहियलु न हुयो, उन जा बुनियाद जेके रही विया हुया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी घरवारी खे, पंहिंजे पुट खे वठी करे ओॾे आया ऐं कुझु पाणी ऐं कुझु खारकूं हुयूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी चयो त तव्हां असांखे हेॾे काॾे वठी आया आहियो? सवाल जो जवाब बि न पिया ॾियनि। उहा बि पैगम्बर जी घरवारी हुई, उहे बि सम्झी वियूं त उन चयो छा हीउ अलाह जो हुकुम आहे तोखे? हुन चयो हा अलाह जो हुकुम आहे। घरवारी हाजरा खे बि छॾे ऐं पुट खे छॾे करे हलिया विया। कुझु अरसे खां पोइ आया जॾहिं उहो हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम वॾो थियो, खेॾण जहिड़ो लॻो ऐं घुमण फिरण लॻो, त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, पंहिंजे पुट वटि आयो त मां जेको ख़्वाबु ॾिठो आहे, अनी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा, मां ख़्वाबु ॾिठो आहे ऐं ख़्वाब में मां ॾिसां थो त मां तोखे ज़िबह कयां थो, तुंहिंजी छा राय आहे? त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम चयो या अब तिफ़अल
ए मुंहिंजा परवरदिगार वालिद इहो कमु तूं करे गुज़र ऐं तूं इनशा अल्लाह सतजुदनी मिन साबिरीन, मूंखे सब्र करण वारनि मां पाईंदे। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इहो जेको वाक़ियो उम्मत इस्लामिया उन्हनि ते ॾींहं ते जेका क़ुर्बानी कंदी आहे ऐं जानवर ज़िबह कंदी आहे, इहो वाक़ियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन वक़्तु कयो जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जी उमिरि तक़रीबन 80 साल हुई ऐं पुट जी ज़रूरत हुई ऐं पुट जेका उहा घुमण फिरण जहिड़ो हुयो, अल्लाह तबारक व तआला हुकुम ॾिनो त इन खे ज़िबह कर आज़माइश जे तौर ते। पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे वठी उन मैदान ते जॾहिं आयो ऐं छुरी जेका उन ते गर्दन ते घुमाइण चाहिनि पिया त अल्लाह तबारक व तआला आसमान खां दुंबो नाज़िल कयो, घटो नाज़िल कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो जेको इहो इम्तिहान हुयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन इम्तिहान में पास थी वियो। उन जे करे अल्लाह तबारक व तआला तमामु इंसानियत खे बिशमूल मुस्लमाननि खे अल्लाह तबारक व तआला चयो लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, हिन रसूल हिन इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु नमूनो आहे। बेहैसियत पुट जे पंहिंजे वालिद खे तबलीग कयऊं, बेहैसियत शोहर ते पंहिंजे घरवारी जी बि क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु थी विया, बेहैसियत वालिद जे पंहिंजे पुट खे बि छॾे आया ऐं बेहैसियत बंदे जे पंहिंजे रब जे इम्तिहान में बि कामयाबु थी विया। उन कामयाबी जे करे अल्लाह तबारक व तआला इहो मुस्लमाननि जे मथां इहो ॾिहाड़ो बि मुक़ररु कयो। इन ॾींहं ते असां जेका क़ुर्बानी कंदा आहियूं इहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे सीरत सुन्नत मां असांखे मिले थो। बिल्कुलु, ऐं छा ई उहो मंज़र हूंदो। मां कॾहिं कॾहिं सोचां थी इंसानी सोच जॾहिं सोचे थी त हिकु वालिद जेको एॾी उमिरि खां पोइ जंहिंखे औलाद नसीब थी आहे ऐं उहा औलाद क़ुर्बान साम्हूं थी रही आहे ऐं वरी उहा क़ुर्बान थी रही आहे, उहा कैफ़ियत अलॻि, वरी उहा कैफ़ियत उन टाइम ते जॾहिं उहा औलाद जी जॻह ते उहो दुंबो अची वियो ऐं साम्हूं औलाद खे वराए सां ॾिठो हूंदनि त उहा छा कैफ़ियत हूंदी। हीअ वाक़ई में इंसानु उन कैफ़ियत खे सोचे सम्झी नथो सघे। असां सिर्फ़ु ॻाल्हायूं था त उन कैफ़ियत उहा असांखे अजीब कैफ़ियत थी वञे। जिन वालिद सां इहो थियो हूंदो उन्हनि जी कैफ़ियत छा हूंदी। सुभान अल्लाह। नज़ीम साहब सां गॾु वेठा हैं। नज़ीम साहब, ज़रूर ये भी जानना चाहूँगी, ये तमाम जो वाक़यात है, ये वाक़यात तो बहुत ही बड़े हैं, लेकिन हम जहाँ आजमाइशों की बात आती है, जहाँ कुर्बानियों की बात आती है, बेशक कि इसमें भी कोई शक नहीं है कि काफ़ी जगहों पे जो कुछ आज हमारे साथ हो रहा है उसमें हमारा भी कसूर है, इसमें कोई शक नहीं है। लेकिन हम ज़रा सी बात पे परेशान हो जाते हैं, ज़रा सी बात पे हमें ये लगता है कि नहीं बस हमारे साथ ही बुरा हो रहा है। ज़रा इसके हवाले से फरमा दीजिएगा और इस मायूसी से दूर होने का तरीका दिखा दीजिएगा। जी देखिए, अक्सर आप किसी से भी मिलते हैं, एक ही सवाल होता है कि जनाब परेशानी का हल बताएं। हर इंसान परेशान है, बेशक ऐसे तो ये परेशानी आती क्यों है? वो इसलिए आती है कि हम ख्वाहिशात के ग़ुलाम बन जाते हैं। अच्छा, इसका मतलब ये हरगिज़ नहीं कि हम ख्वाहिश ना करें, ख्वाहिश करना है। ख्वाहिश को अब किस तरह से करें कि वो ख्वाहिश जो है वो वाकई में एक हकीकत का रूप आ जाए और वो हमारी ख्वाहिशात पूरी हो जाए। वो इस तरह से कि देखिए, पैगंबर, सहाबा सब ने दुआ किया और दुआ के साथ काम किए, ठीक है। तो हमें ये जो दीन है हमें सिखाया इसलिए गया है ताकि हम उनसे सीखें, ना कि हम तावीज़ें बना के एक जंगल में जाके और हम कहें कि जनाब हमारी ख्वाहिशात पूरी हो जाएगी। अल्लाह ताला ने जितने भी पैगंबर भेजे, सहाबा भेजे, उन्होंने मिसाल पैदा की, उन्होंने। और दूसरी बात ये, आज हम ख्वाहिशात के ग़ुलाम क्यों हो गए? क्योंकि हम अपनी ख्वाहिशात को अपने नफ्स के साथ जो है ना इस तरह से कर चुके हैं कि अब हमारा नफ्स नहीं रहा, सिर्फ ख्वाहिशात का ग़ुलाम हो गया। ख्वाहिशात को पूरा करने के लिए आप उसके तरीक़ेकार ढूंढें और उसके ऊपर काम करें, और उससे ज़्यादा ज़रूरी है दुआ, क्योंकि काम हर कोई करता है मगर उसे कबूलियत या कामयाबी तक पहुंचाने के लिए सिर्फ एक ज़ात है, अल्लाह की ज़ात है। बिल्कुल। जब भी हमें बचपन से सिखाया जाता है, बेटा खाना खा रहे हो बिस्मिल्लाह, घर से निकल रहे हो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये एक चीज़, ये जो दुआ है इतनी स्ट्रॉन्ग दुआ है कि आपने कोई भी काम शुरू करते हैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, ए अल्लाह तू रहम करने वाला है, करम करने वाला है, मैं शुरुआत कर रहा हूँ तेरे नाम से। तो जब आप ये शुरू करते हैं तो फिर हर चीज़ बेहतर हो जाती है। आप खाना भी खा रहे होते हैं, आप कहते हैं मेरा खाना अच्छा नहीं है, वो देखो उसकी मुर्गी है, उसका बकरे का गोश्त है। क्यों? क्योंकि हम भूल चुके हैं कि औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये चीज़ बचपन से सिखाई जाती है कि जब आप अल्लाह का नाम लेंगे तो आपको दाल में भी मज़ा आ रहा होगा, मुर्गी में भी मज़ा आ रहा होगा। वरना आप देखें, हम शादी ब्याहों में जाते हैं, इफ्तार पार्टीज़ में जाते हैं,
बेताशा खाने, फिर भी हम कहते हैं क्या हुआ, मज़ा नहीं आया, पेट भारी सा हो गया, एसिडिटी हो रही है। उसकी वजह क्या? हमारा जो हवस है, चाहे वो किसी भी चीज़ के बारे में हो, वो ख़त्म ही नहीं हो पाता। और इसी तरह हमारे रिश्ते भी ख़राब हो जाते हैं। क्यों? क्योंकि हम लड़ रहे होते हैं। मियाँ बीवी किस लिए लड़ रहे हैं? पैसे के लिए। बच्चा किस लिए लड़ रहा है? पैसे के लिए। वो असल में हम समझते हैं हमारी ख्वाहिशात का हल पैसा है। नहीं, बचपन में हम लूडो खेल के बड़ा एंजॉय करते थे। आज हमारे पास बेहतरीन किस्म की गैजेट्स हैं, टीवी चैनल्स हैं। अच्छा नदीम साहब, ये जो आप फरमा रहे हैं, इसमें हमें नाशुक्री भी नज़र आ रही है, इसमें सब्र का ना होना भी नज़र आ रहा है। ज़रा उसको कैसे कायम किया जाए, ज़रूर उसके अल्फाज भी आपसे ज़रूर जानेंगे और अपनी ट्रांसमिशन में रखेंगे। कुछ आवाज़ें हमारे साथ हैं जिन्होंने हमें अभी ज्वाइन किया है, उनकी तरफ भी जाना चाहती हूँ। सगद शारिका बतूल साहिबान जी के तशरीफ़ फरमा हैं, उनकी गुजारिश करना चाहती तो अपनी खूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जो इश्क मोहम्मद का तलबगार नहीं है, जो इश्क मोहम्मद का तलबगार नहीं है, जो इश्क मोहम्मद का तलबगार नहीं है, इंसान सही साहिब किरदार नहीं है, इंसान सही साहिब किरदार नहीं है। हमको तो कयामत में बचा लेंगे मोहम्मद, हमको तो कयामत में बचा लेंगे मोहम्मद। वो लोग डरे जिनका मददगार नहीं है, वो लोग डरे जिनका मददगार नहीं है, वो लोग डरे जिनका मददगार नहीं है। और शेर देखिएगा, जो आले मोहम्मद से मोहब्बत नहीं करता, जो आले मोहम्मद से मोहब्बत नहीं करता, वो शख्स मोहम्मद का वफादार नहीं है, वो शख्स मोहम्मद का वफादार नहीं है, जो इश्क मोहम्मद का तलबगार नहीं है, इंसान सही साहिब किरदार नहीं है। माशाल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एक भी आवाज़ है जेका सगद तशरीफ़ फरमा है, सगद सबिया फयाज़ अहमद साहिबान जी के तशरीफ़ फरमा हैं, उनकी गुजारिश है तो अपनी खूबसूरत आवाज़ से ट्रांसमिशन में रखें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। मैं बेकरार था, मेरा करार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। मेरी तो हस्ती की क्या है, मेरे गरीब नवाज,
मिल रहा है मुझे सारा प्यार आपसे है। गुनाहगार हूँ आका, बड़ी नदामत है। गुनाहगार हूँ आका, बड़ी नदामत है। कसम खुदा की ये मेरा वक़ार आपसे है। कसम खुदा की ये मेरा वक़ार आपसे है। मैं बेक़रार था, मेरा करार आपसे है। हुज़ूर मेरी तो सारी बहार आपसे है। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ट्रांसमिशन में वक्त आहे ब्रेक जो तहां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सगत तव्हां सभिनी साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर ऐं असां सां गॾु अलामा साहब तशरीफ़ फरमा हैं। खोड़ सारी खूबसूरत ॻाल्हियूं थी रही हैं, बट नदीम साहब वो जो बात हो रही थी ना, मैं उसी को कंटिन्यू करना चाहती हूँ। ज़रा आपसे जानना चाहती हूँ कि बड़ी इंपॉर्टेंट है इस टाइम पे वो बात करना। जो आप सारी बातें बता रहे थे, ये अगर दीन के लिहाज से देखा जाए, ये नाशुक्री का आलम है, ये सब्र ना करने का आलम है, ये अल्लाह पे तवक्कुल ना करने का आलम है। ये मुझे बताएं कि ये तवक्कुल, ये शुक्र, ये किस, इसके मुझे ये बताएं कि इसको अमली तौर पे कैसे अंजाम दिया जाए। हमारे मसला ये है कि हम अपने ख्वाहिशात के इस तरह से ग़ुलाम हो गए हैं, और दूसरी बात ये कि हम खुद जजमेंटल हो गए हैं। हम कहते हैं मैंने नमाज़ पढ़ी, मेरी दुआ क्यों नहीं कबूल हुई? क्या आपको पता है कि आपकी नमाज कबूल हुई? आपकी तारीफ़ जो है, हम अपनी तारीफ़ खुद कर रहे होते। मैं बहुत अच्छा मोटिवेशनल स्पीकर हूँ, मैं बहुत अच्छी होस्ट हूँ, ये बहुत अच्छे मौलाना साहब हैं। इसका फ़ैसला तो रब करता है। बेशक, हम बेशक दूसरों ऐसा के है। फ़ैसले भी आजकल करने लग गए हैं। ये मौलवी साहब अच्छे नहीं हैं, ये होस्ट अच्छे नहीं हैं, ये नदीम साहब अच्छे नहीं। हम कौन है फ़ैसला करने वाले? ये चीज़ें हमारे यहाँ बेसुकूनी पैदा कर रही है। फिर बच्चों के अंदर भी इसी तरह हमने कर दिया है। घर के अंदर भी हम क्या करते हैं, हम जो चीज़ अल्लाह पाक दे रहा है उससे खुश नहीं होते, शुक्र अल्हम्दुलिल्लाह नहीं कहते। देखिए, मैं ये नहीं कहता कि मैं दोबारा से कहूँगा कि आप ख्वाहिश ना करें, ख्वाब ना देखें। ख्वाब देखना बहुत ज़रूरी है, मगर ख्वाबों की दुनिया में रहना बुरी बात है। आप ख्वाब देखें, उस ख्वाब की ताबीर के लिए काम करें, दुआ करें। देखिए, हमारे जितने भी पैगंबर थे, हमारे सहाबा थे, उन्होंने ख्वाब देखे, मगर उन ख्वाबों के लिए उन्होंने काम किया, कदम बढ़ाया, आगे बढ़े, कुर्बानियाँ दी, तो उन ख्वाबों की ताबीर भी हुई। हमारे यहाँ ये है कि हम यहाँ बैठे बैठे जो है ना, हम फैसले कर लेते हैं, और फिर जब वो हमारे मुताबिक जब फैसले नहीं होते, हम उदास होते हैं। भाई मैंने इतनी मेहनत की थी, मेरा तो काम ही नहीं बनता, मेरी तो किस्मत ही ख़राब है। मुसलमान की किस्मत ख़राब हो ही नहीं सकती, क्योंकि उसके पास दुआओं का दरवाज़ा है। बेशक आप दुआ करें, हर चीज़ आपके, मगर बात यह है कि हमारी दुआओं में लालच ना हो, हमारे सिजदों में कोई ऐसा लालच ना हो,
ہمارے سجدے اللہ کے لیے ہوں، ہمارا کام بہترین کام کرنے کے لیے ہو. میں اس لیے نہیں کام کروں کہ میں خود کو کہوں میں نے بہت اچھا کام کیا، میں اس لیے اچھا کام کروں کہ اس کام سے آپ کہیں کہ بہت اچھا کام ہوا، آپ اس کام سے فائدہ اٹھائیں تو میرا کام اچھا ہے. اگر میں نے خود ہی نے اپنا فائدہ اٹھایا اور خود ہی نے کہہ دیا کہ بہت اچھا ہے، کیا ہو جاتا ہوں، ایک تو مغروریت آ جاتی. آپ دیکھیں بڑے بڑے علماء، بڑے بڑے لیڈر آج کیوں عزت کی زندگی نہیں گزارے؟ اس کی وجہ یہ ان میں غرور آ گیا. شیطان کیا تھا؟ شیطان میں بھی تو غرور آیا تھا اور کہا تھا کہ اللہ میاں آپ انہیں اشرف المخلوقات بنا رہے ہیں، میں شیطان آگ سے بناؤں. اس میں مغروریت آئی تو اللہ تعالیٰ نے کیا کیا؟ شیطان کو کہا کہ تو اب نکل جا. تو ہم بعض وقت ہم بھی اسی طرح کرتے ہیں، میں بہت بڑا لیڈر ہوں، میں بہت بڑا امیر آدمی ہوں، میرا یہ ہے، یہ مغروریت. اچھا یہ سب چیزیں ماحول کو خراب کرتی ہے. آپ یہ نہ سمجھے کہ جناب کہ آپ کی وجہ سے جو ہے نا میں روک دوں گا تو یہ کام ہو جائے گا. آپ کی وجہ سے پورا ماحول خراب ہوتا ہے. آپ کے گھر کے اندر میں نے دیکھا ہے ماں باپ بچوں کی نہیں سن رہے، بچے ماں باپ کی نہیں سن رہے. کیوں؟ ماں باپ کہتے ہیں میں نے کہہ دیا اب کرنا پڑے گا، بچے کہتے ہیں آپ ہمیں سمجھتے کیوں نہیں ہو. بالکل، یہ جو تربیت کا جو ایک فیکٹر ہے نا، یہ واقعی میں یہ یا تو بگاڑ دیا گیا ہے یا تو بگڑتا جا رہا ہے، یا تو ہم کہیں ڈفرینٹ کلچر سے وہ تربیت اپنے بچوں میں شامل کر رہے ہیں جو کہ آج ہمارے سامنے آ رہی ہے. انشاءاللہ ان جے حوالے سے انشاءاللہ گفتگو شامل کرنا سی. گدو گد जेको असां قصہ ابراہیم علیہ السلام जेको असां पंहिंजी ट्रांसमिशन में स्टार्ट कयो आहे, चाहियां थी त उन जो बि ज़िक्र ट्रांसमिशन में गॾो गॾु हलंदो रहे. अच्छा, जॾहिं बि ॻाल्हि अलामा साहब जॾहिं थिए थी हज़रत इब्राहिम अलैहि सलाम जी ॻाल्हि थिए थी त ज़ाहिरा कुर्बानी जो वाक़ियो, काबतुल्ला शरीफ़ जे इमारत जो ठहण जो वाक़ियो, इहो तमामु वाक़िया त अचनि था. गॾोगॾु आबे ज़मज़म जे जारी थियण जो वाक़ियो बि गॾु अचे थो. मां चाहियां थी छो त इन खां पहिरीं मुंहिंजे ख़्याल में त असां उन वाक़िए तरफ़ वञूं, पर मां इहा ज़रूरु ॻाल्हि शामिल करणु चाहींदमि त असां इबादतूं बेशक कंदा आहियूं, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, असांजो दीन असांखे इबादत करण जी लाइ हुकुम करे थो, पर उन जे बारे में ॼाण जेको आहे उहा असां ॼाण न रखंदा आहियूं. सफ़ा मरवा जा जेका असां चकर कटींदा आहियूं, छो कटींदा आहियूं असांखे ख़बर ई कोन्हे. अॼु मुंहिंजी ट्रांसमिशन जे ज़रिए तव्हांखे ख़बर पवण वारो आहे. अलामा साहब जेका गुफ़्तगू हींअर हले पई तरबियत जी, जी, त हज़रत इब्राहिम अलैहि सलाम बि पंहिंजी औलाद जी तरबियत कई. हज़रत इस्माईल अलैहि सलाम जी तरबियत कई तॾहिं त हज़रत इस्माईल अलैहि सलाम पंहिंजे वालिद खे चयो त अब्बा जान तव्हां जेको करिणो आहे, तव्हांखे जेको ख्वाब में ॾेखारियो वियो आहे उहो तव्हां करे गुज़रो, मां उफ़ बि न चवंदुसि, मां इनशाला सब्र करण वारो माना जेको साबित थींदुसि. त जेको इहो वाक़ियो तव्हां ॿुधाए पिया त हज़रत इस्माईल अलैहि सलाम खे बीबी हाजरा खे हज़रत इब्राहिम अलैहि सलाम मके में छॾे आया. छॾण खां पोइ उते न पाणी, न वण, न खाइण जी जॻह, का बि शइ उते मौजूदु न हुई, न ई का छांव हुई जो वेही करे पंहिंजो पाण खे जेको आहे न उस खां महफ़ूज़ कनि. ऐं जॾहिं हज़रत इस्माईल अलैहि सलाम ऐं जी वालदा खे हज़रत हाजरा खे जेको पाणी हुयो उहो पाणी बि ख़तमु थी वियो. ऐं इस्माईल अलैहि सलाम खे जॾहिं उञ लॻी ऐं नंढिड़ो ॿारु हुयो ज़रूरु पाणी पीअंदो ऐं वालदा खे बि पाणी जी ज़रूरत हुई, जॾहिं वालदा खे बि पाणी जी ज़रूरत हुई, इस्माईल अलैहि सलाम खे बि पाणी जी ज़रूरत हुई, पाणी ख़तमु थी वियो त हज़रत हाजरा जेको आहे सफ़ा ऐं मरवा जी पहाड़ीअ ते जेको आहे उहो पाणीअ जी तलाश लाइ उते ड्रोड़ियूं आहिनि. ठीकु आहे, जॾहिं असां जेकॾहिं हज ते उमिरि ते जेके माण्हू वेंदा आहिनि, सफ़ा मरवा जे विच ते जॻह ते ईंदा आहिनि त उते डुकंदा न आहिनि, उहा थोरी जॻह मथां ई आहे, उते आस्ते हलंदा आहिनि. उते इन जो मक़सदु इहो आहे त हज़रत बीबी हाजरा जॾहिं पंहिंजे पुट खे हेठि रखी करे ऐं पाणी जी तलाश में पहाड़नि ते जेकॾहिं डोड़े रहियूं हुयूं त उन वक़्तु पंहिंजे पुट ते बि नज़र रखनि पियूं त ईअं न थिए को जंगली जानवर, को पखी मुंहिंजे पुट खे को नुक़सानु पहुचाए. त उते 7 चकर काटियाऊं. 7 चकर काटे जॾहिं मोटी आयूं त हज़रत इस्माईल अलैहि सलाम खे अल्लाह तबारक व तआला हुनजे पेरनि जे हेठां जेको आहे उहो ज़मज़म पाणी जेको आहे उहो जेको आहे न अबशार जे तौर ते माना कढियो. उहो पाणीअ जो माना उनखे खुड़ियूं हणनि पिया त बीबी हाजरा उन पाणीअ जे आॾो जेको आहे उहो मिटी रखी, पथर रखिया, कंक्रीट रखिया त उहो पाणी उते ई रुकिजी वियो. ऐं उते उन वक़्तु उनखे माना अरबी ज़बान अञा वजूद में न आई हुई. हज़रत इस्माईल अलैहि सलाम वॾो थिए थो, वॾे थियण खां पोइ शादीअ जे लाइक़ु थिए थो. उन खां पोइ हज़रत इस्माईल अलैहि सलाम जी जंहिं क़बीले में शादी थिए थी
उहे अरब हुया, उन वक़्तु अञा अरबी न ॻाल्हाई वेंदी हुई। सही, त हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी वालदा बीबी हाजरा जेका उन पाणीअ खे ज़म ज़म चयो त माना बीह त उते पाणी जो जेको रुकिजी वियो। तारीख़दान ऐं मुहद्दिसीन चवनि था जेकॾहिं बीबी हाजरा उनखे बंदि न ॿधी हा त पूरी दुनिया जे अंदरि जेका ज़म जेका जारी थी वञे, मिली वञे। सुभान ऐं अल्लाह, साइंसदाननि अॼु बि तहक़ीक़ कई आहे, उन वक़्त खां वठी अॼु ॾींहं ताईं उहो ज़म पाणी जेको अञा ताईं मौजूदु आहे, उहो खूह जेका उहो सुकून आहे। उन खां पोइ उहो ज़म जेको आहे हज़रत अब्दुल मुतलिब जे ज़माने में उहो पूरजी वियो हुयो। बाद में वरी उनखे नए सिर जेका खोटरे करे जारी कयो वियो। त इहो ज़म जो वाक़ियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान विया त जेको शख़्स ज़म खे जंहिं नियत सां पीअंदो त उनजी उहा नियत पूरी थींदी। जेकॾहिं कंहिं माण्हू खे के बीमारियूं आहिनि, हिकिड़ी औरत हुई जंहिंखे कैंसर जी बीमारी हुई, इहा हदीस पढ़ी करे हिते उमिरि ते वई काबतुल शरीफ़ जे वेझो ज़म जो पाणी पीअणु लॻी। पाणी पीअण खां पोइ उन जी नियत कई त परवरदिगार तुंहिंजे पैगंबर फरमायो आहे त जेको शख़्स जेको फ़र्द जंहिं नियत सां पाणी पीअंदो, मुंहिंजी नियत आहे त इहो मूंखे जेका बीमारी आहे कैंसर जी, इन मां मूंखे शिफ़ा मिले। उहा औरत जेका शिफ़ायाब थी वई, छाकाणि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फरमान आहे। बेशक सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई। शिफ़ा बेशक हर मर्ज़ जी शिफ़ा ज़मज़म आहे ऐं इहा वाक़ई सच ॻाल्हि आहे। प्लस हिकु शइ जेका तव्हां पंहिंजे घरनि में बि नोट कई हूंदी, आबे ज़मज़म, हूअं तव्हां पाणी को रखो हुन में स्मेल थी वेंदी आहे, पाणी ख़राबु थी वेंदो आहे। आबे ज़मज़म खे माण्हू साले साल घरनि में रखंदा आहिनि, उन्हनि ई प्लास्टिक जे कंटेनर्स में रखंदा आहिनि, पर उहो कॾहिं घरनि में ख़राबु कोन थींदो आहे। इहो आहे ज़मज़म। असां गॾु आवाज़ूं तशरीफ़ फरमाए, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। असां गॾु मुबशरा सजाद साहिबान जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। उनका मंगता हूँ, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, कि मेरे आका मेरे आका मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, उनका मंगता हूँ। और मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, कि मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते, मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, उनका मंगता हूँ। और बात करता हूँ तो आती है महक तैबा की, कि बात करता हूँ तो आती है महक तैबा की। और मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते, मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते, मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, उनका मंगता हूँ। बेशक सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
असगड ज़किया अकबर साहिबा भी तशरीफ़ फरमा हैं. उन्हनि की गुजारिश है तो पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मुझे मन मुदामी, मुझे मन मुदामी, तुझी विरद वाली, तुझी विरद वाली, लखी लज पाली, लखी लज पाली, नजर तो निराली, मुझे मन मुदामी. महबूब रब पाक जा, सजण सजे जग जा, महबूब रब पाक जा, सजण सजे जग जा, मोटियो कोन तुंहिंजे, मोटियो कोन तुंहिंजे, दर तां को खाली, मुझे मन मुदामी, तुझी विरद वाली, तुझी विरद वाली, लखी लज पाली, लखी लज पाली, नजर तो निराली, मुझे मन मुदामी. लहन दुख दर्द मुझे करम कर तू पहजा, लहन दुख दर्द मुझे करम कर तू पहजा, आया तो दर सवाली, आया तो दर सवाली, लखी लज पाली, नजर तो निराली, मुझे मन मुदामी. हाल ओरिया हर हर तोखे सदिया जर जर, हाल ओरिया हर हर तोखे सदिया जर जर, बानी तुझी आहे, बानी तुझी आहे, छो बेदर बडाए, मुझे मन मुदामी. तुझी विरद वाली, तुझी विरद वाली, लखी लज पाली, लखी लज पाली, नजर तो निराली, मुझे मन मुदामी. बदिन बार सिरते साथम तुझे तरते, बदिन बार सिरते आदम तुझे तरते, आहे आसमू इहाई, आहे आसमू इहाई, मदियूं मुँह में सारी, मदियूं मुँह में सारी, मुझे मन मुदामी, मुझे मन मुदामी. तुझी विरद वाली, लखी लज पाली, लखी लज पाली, नजर तो निराली, मुझे मन मुदामी. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. ट्रांसमिशन में वक्त आहे ब्रेक जो. तहां से मुलाकात करना सी कुछ ही देर में. सलाम रमज़ान में. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. सलाम रमज़ान में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार. ट्रांसमिशन जे हिन हिसे में असांखे जॉइन कयो आहे जनाब अब्दुल रहमान हुज़ैफ़ी साहिबनि जिन असांखे जॉइन कयो आहे. जनाब सां गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ॾिसी महबूब आलम खे घणनि जा वात पटिजी विया, ॾिसी महबूब आलम खे
घणनि जा वात पटिजी विया अरब तोड़े अजम जे सोहणनि जा वात पटिजी विया ॾिसी महबूब आलम खे मोहम्मद मुस्तफ़ा जो मुस्कुरायो रोशनी थी वई दिलियूं मुर्दह थियूं ज़िंदह मुअन में ज़िंदगी थी वई दुनिया जे ग़म ज़दन लए ईद खां बि वध ख़ुशी थी वई दफ़े थियो ज़ुल्म ॾाढनि ज़ालिमनि जा वात पटिजी विया ॾिसी महबूब आलम खे हुस्न यूसुफ जे मस्तानो कयो हिकिड़ी ज़लेखा खे मगर सूरत मोहम्मद जी विदो हैरत में दुनिया खे चयो हर तरफ़ खां हूरुन मुबारक ॾई हलीमा खे चयो हर तरफ़ खां हूरुन मुबारक ॾई हलीमा खे अता अहिड़ी थी जो माइरुनि जा वात पटिजी विया ॾिसी महबूब आलम खे घणनि जा वात पटिजी विया अरब तोड़े अजम जे सोहणनि जा वात पटिजी विया ॾिसी महबूब आलम खे सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह वॾी महिरबानी अब्दुल रहमान साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि अलामा साहब ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो जॾहिं ज़िक्र थिए थो त असांखे तामीर काबा बि यादि अचे थो उन हवाले सां लफ़्ज़ फ़रमाइजो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं इन्हनि इम्तिहाननि मां गुज़रंदो काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर ते पुॻो त अल्लाह तबारक व तआला चयो व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जी बुनियादनि खे खड़ो कयो त उते उन्हनि ॿिन्ही दुआ कई रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम यानी ए परवरदिगार तूं असांजो हीउ अमल जेको आहे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला खां उन्हनि दुआ घुरी रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा यानी अल्लाह तबारक व तआला खां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम उन वक़्तु काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर महिल अल्लाह खां दुआ घुरी त परवरदिगार हिन मके वारनि में हिन इंसानियत में हिकिड़ो अहिड़ो नबी मबूस फरमा जेको उन्हनि जे आॾो क़ुर जूं तिलावतूं पढ़े उन्हनि जी तरबियत करे उन्हनि जो तज़किया नफ़्स करे ऐं उन्हनि खे हिकमत सेखारे ऐं मुफ़सिरिन इहा ॻाल्हि लिखी आहे त जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी दुआ जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी ऐं ख़ातमुन नबीन बणाए करे मोकिलियो जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुर मजीद जे अंदरि इरशाद फरमायो त वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन यानी ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे सारे जहाननि जे लाइ रहमत बणाए करे मोकिलियो इहो पैगाम इहो जेको दुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मबूस वारी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम उन वक़्तु घुरी हुई जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जेका ठाहे रहिया हुया उन जा बुनियाद विझी रहिया हुया अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी दुआ क़बूल फरमाई ऐं अॼु असां ऐं तव्हां जेकनि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा उम्मती आहियूं उम्मती हुजण सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला असांखे हिकु बहितरीनु महीनो अता फ़रमायो उन बहितरीनु महीने जे अंदरि अल्लाह तबारक व तआला असांखे हिकिड़ी बहितरीनु राति अता फ़रमाई उहा राति खे अल्लाह तबारक व तआला चयो इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर यानी हीउ क़ुरान लैलतुल क़द्र वारी राति में नाज़िल थियो उहा राति 1000 महीननि खां भली राति आहे जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन रमज़ान जे 21 ॾिहाड़नि में यानी आख़िरी अशरे जे 21 रातिनि में 21, 23, 25, 27, 29 इन रातिनि में इन राति खे तव्हां तलाश कंदा कयो बेशक सुभान अल्लाह असीं जी अॼो की ट्रांसमिशन इख़्तिताम जी तरफ़ आहे ऐं जल्दी खोड़ सारी शयूं इंशाल्लाह शामिल करणियूं आहिनि असां गॾु मुबशरा सजाद साहिबान जेका सगत तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि बिस्मिल्लाह रहमान रहीम सबसे आला
आला हमारा नबी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नदीम साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त हिन वक़्तु छो त मुबारक महीनो बि आहे, रमज़ान शरीफ़ जो महीनो बि आहे, क़ुरान पाक ख़ुदि हिकु हिदायत जो किताबु आहे, हिदायत ॾियण जो बि हिकु मरहलो आहे जेको अल्हम्दुलिल्लाह शामिलु थियल आहे हिन रमज़ान शरीफ़ जे महीने में। तव्हां खां ज़रूरु ॼाणणु चाहियां थी त उहे कहिड़ियूं, वो कौन सी आदात हैं, वो कौन से अमल हैं जो हमें अपनी तरबियत में शुमार करने हैं ताकि हम दीन के भी करीब हो सकें। ये जो गैप पेरेंट्स के और बच्चों के बीच में आ गया है, रिश्तों के बीच में आ गया है, वो गैप भी ख़त्म हो सके। देखिए, जो भी परेशान है इस वक्त या जो लोग कह रहे हैं हमारी दुआएं कबूल नहीं हो रही है, सबसे पहले इस्तग़फ़ार पढ़ते रहें, यानी कि अल्लाह मुझे माफ़ कर दें, क्योंकि हमें नहीं पता हमने कौन सी गुनाह कर दी है जिसकी वजह से हमारी दुआ नहीं पहुंच रही, तो माफ़ी मांगते रहें अल्लाह से। दूसरी बात ये कि हम कहते हैं कि जब हम तब्दील होना चाहते हैं, हम अक्सर कहते हैं मैं तो तब्दील हो रहा हूँ, तो आपकी तब्दीली ऐसी होनी चाहिए जिससे आपके बीवी, बच्चे, शौहर, आपके घर वाले खुश नज़र आएँ, तो समझे कि आपकी तब्दीली सही हो रही है। आपके मोहल्ले वाले अगर आपसे खुश हो रहे हैं तो समझे कि आपकी ज़िंदगी में आपकी तब्दीली सही मानों में जा रही है। अगर आप जहाँ काम कर रहे हैं वहाँ पे आपके मालिकान, आपके दोस्त वो खुश हो रहे हैं, तो समझे आपकी जो तब्दीली है वो कामयाब हो रही है। जब तक आप ख़ुद को तब्दील नहीं करेंगे तो आपके इर्द गिर्द में कोई भी शख्स तब्दील नहीं होगा, और आपकी दुआएं भी उसी वक्त पहुंचेगी जब आप कसरत के साथ इस्तग़फ़ार करके अपने आप को बदलिए और माहौल ऐसा पैदा कीजिए कि जिससे लोगों को खुशी मिले। जब आप किसी को खुशी देंगे ना तो वो खुशी लौट के आपके पास आएगी। वाह जी, क्या ही खूबसूरत आपने बात की कि वाकई में आप किसी को खुशी देते हैं तो ही आपको सच में वो खुशी का जो एहसास होता है, तो ही आपको एहसास होता है। अच्छा जी, आखिर में वींदे वींदे ट्रांसमिशन एक्सट्राम की तरफ असां आहियूं। वींदे वींदे अलामा साहब अॼो की ट्रांसमिशन खां कहिड़ो उहो मैसेज हूंदो जेको तव्हां असांजे नाज़रीन खे असां सभिनी खे ॾियणु चाहींदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकिड़ी हदीस आहे, जेकॾहिं असां इन ते अमल कयूं त असांजी जेका दुनिया बहितरीन थी सघे थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो तव्हां मां को शख़्स उन वक़्त ताईं मोमिन नथो थी सघे जेसी ताईं जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करे पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ पसंदि करे। जेकॾहिं अॼु असांजो पूरो मुआशिरो इन ॻाल्हि ते, इन हिकिड़ी नंढड़ी हदीस ते जेकॾहिं अमल करे, जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करे तो मुआशिरे जे सभिनी इंसाननि जे लाइ पसंदि करे, त असांजो मुआशिरो जेको आहे उहो जन्नत बणिजी वेंदो। असांजो मुआशिरो, असांजा घर, गलियूं, मुहल्ला सभु जेके बहितरीन थी वेंदा ऐं मुआशिरे जे अंदरि नफ़रतूं, अदावतूं, कुदूरतूं सभु जेके ख़तमु थी वेंदियूं। इहो आख़िरी पैगाम आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी नंढड़ी हदीस आहे। इन ते असां अमल कयूं त असां जेको आहे न कामयाब इंसान थी सघूं था इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। नदीम साहब आपकी तरफ से मैं कहूँगा कि जितना हो सके सदका दें। हम क्या करते हैं, एक्सीडेंट हो गया तो सदका दे रहे हैं, मुसीबत आ गई तो सदका दें। मुसीबत आने से पहले सदका दे देंगे तो मुसीबत ही नहीं आएगी। वाह जी वाह, क्या ही खूबसूरत आपने बात की थी। वो कहते हैं ना कि इम्तिहान होने के बाद इम्तिहान की तैयारी करने का कोई फ़ायदा नहीं है, उससे पहले कर लें आप, पहले कर लें ताकि वो चीज़ आपके ऊपर आई नहीं। बड़ी खूब आपने बात की है इख्तिताम में। थैंक यू सो मच आप दोनों का असां सां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ, पंहिंजो वक़्तु ॾियण जे लाइ। आख़िर में तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट है जेको मेन नेशनल हाईवे ते मौजूद है। 80 खां 200 गज़ जा रिहाइशी, 200 खां 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स हैं जेके ऑफर करे रहियो आहे 6 सालन जी आसान किस्तनि में। ऐं जेकॾहिं तव्हां कुल क़ीमत अदा करे सघो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिले थो। जेकॾहिं तव्हां आहियो सिंध टीवी जा व्यूवर त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स। सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त सीधी साधी खुशी है सुपर। ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, रौनकी रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे, ख़ालिस ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियल आहे। न सिर्फ़ु करशी जामे शीरी जा मशरूबात बल्कि करशी जामे शीरी इस्तेमालु थिए थो डिफरेंट डिज़र्ट्स जी टॉपिंग में भी। करशी जामे शीरी जा कुझु गिफ्ट हैम्पर्स मूं वटि मौजूदु आहिनि ऐं मां चाहियां थी त उहे गिफ्ट हैम्पर्स हिकु जेका रिवायत असांजी रोज़ हलंदी आहे उन ई रिवायत खे क़ाइमु कंदे 2 गिफ्ट हैम्पर्स आहिनि जेके मूं वटि हींअर मौजूद आहिनि। असां सां गॾु 2 भेनरूं बि आहिनि जेके असां गॾु आहिनि। उन्हनि ॿिन्ही खे करशी जामे शीरी जा ही गिफ्ट हैम्पर्स मां ॾियणु चाहियां थी। ये आपके लिए
اور یہ اچھا ان کو گفٹ سے کوئی مطلب ہی نہیں ہے نا, مطلب آگے بڑھ کے لے بھی نہیں رہی وہ سے کرشی جامع شیری جے کو لائف لائٹ ریفریشنگ ہے. ہمیں کوئی مسئلہ نہیں, وہ کیا کہتے ہیں امیدوار بہت ہے ہمارے پاس, کوئی مسئلہ نہیں ہے. ان सां गॾोगॾु असां सां गॾु स्पॉन्सर जो त साथ हूंदो ई आहे, पर सिंध टीवी जी तरफ़ां सां गॾु हर रोज़ असांजा जेके नात ख़्वाह आहिनि, जेके नात ख़्वाह त हूंदा ई आहिनि, पर जेके हमेशह तिलावत क़ुरान पाक सां जंहिंसां असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे, हर रोज़ थींदो आयो आहे. इंशाअल्लाह ईअं ई थींदे रहंदो. सिंध टीवी जी तरफ़ां उन्हनि जे लाइ हिकु नंढिड़ो सो गिफ्ट आहे जेको मां ॾियणु चाहियां थी, ऐं हीअ तव्हां सां गॾु वेंदो बिलावल सुल्तान साहिबु. ॾाढो माशाल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां पढ़ो था, अलाह साईं तव्हांखे अञा कामयाबी अता करे, ऐं उअं ई तव्हां कामयाबु थींदे थींदे असांखां डिफरेंट गिफ्ट्स बि वठंदा वञो. सिंध टीवी जी तरफ़ां जेको तव्हांखे गिफ्ट मिलियो आहे, अहिड़ा बि ॿिया खोड़ सारा गिफ्ट तव्हां वेंदा वठंदा वठो. और मैं सिंध टीवी के लिए बात करना चाहता हूँ कि एक सेकंड ज़रा ये बात मैं चाहती हूँ कि माइक में हो जाए तो क्या ही बात होगी. ये लें बिलावल साहब. कि फिल्म टीवी इंतज़ामिया की बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ मैं, जिन्होंने मुझे तिलावत करने का मौका अता किया. अरे वाह वाह, शाबाश शाबाश. आपने तो तिलावत करके हमारी ट्रांसमिशन माशाल्लाह से इतनी प्यारी की थी. रो क्यों रही हो तुम, क्यों रो रहे हो? अरे क्या हो गया है, रोते थोड़ी है, रोते थोड़ी है तुम. आपको पता है आप कितने खूबसूरत तरीके से पढ़ते हो, और आप जानते हैं कि अभी आप इतने बड़े चैनल पे आप रोज़ाना हमारे नाज़रीन को नज़र आते हो, और कितना खूबसूरत आप काम कर रहे हो कि आप तिलावत कर रहे हो, लोगों को सिखा रहे हो, कितना प्यारा काम कर रहे हो. माशाल्लाह माशाल्लाह. अल्लाह आपको हमेशा करो रोते नहीं हैं ऐसे. ठीक है ठीक है. अच्छा, इसके साथ साथ ये भी करशी जामी श्री जो गिफ्ट हैम्पर आहे जेको मां वरी तव्हांखे ॾियणु चाहियां थी. चलो स्माइल वरी वापस ले लूँगी. अच्छे से स्माइल करो. सारे दांत दिखाओ, सारे दांत दिखाओ. पूरे के कोई एक आध कम है? सारे हैं पूरे हैं ना? अच्छा ठीक है. चलो ये भी आपके साथ जाएगा. ठीक है. चलो भाई जल्दी से वक़्तु इलाही घटि आहे. चवंदा आहिनि त ॿार ॾाढा मासूम हूंदा आहिनि, ॿार ॾाढा प्यारा हूंदा आहिनि, ऐं ॿारनि जे लाइ जेतिरो बि हिते असां तरबियत जी बि ॻाल्हि कयूं था, डिफरेंट शयुनि जी बि ॻाल्हि कयूं था, तमामु शयुनि जी बि ॻाल्हि कयूं था, पर ॿारनि जे लाइ हिकु नंढड़ी सी ॻाल्हि मां चवणु चाहींदमि. ॿार जेको आहे न, असां रिवायतुनि में बि पढ़ियो आहे त जॾहिं तव्हां हज करे ईंदा आहियो त इंसानु सफ़ा उअं ई थी वेंदो आहे त जीअं दुनिया में नओं ॿारु हर शइ खां पाक हूंदो आहे. पंहिंजे ॿारनि खे उहा तरबियत ॾियो ताकी उहा पाकीज़गी जेका ख़ुदा ताला जी तरफ़ां जॾहिं उहो दुनिया में अचे थो हुन सां गॾु आहे, उहा ठीकु आहे, इंसानु आहे, इंसानु ख़ता जो घरु आहे, पूरी नथी थी सघे, पर कुझु उन जे अंदरि, उन जी दिलि जे अंदरि, उन जो घटि में घटि दिलि, उन जो ईमान उन ई पाकीज़गी सां हुजे जंहिं पाकीज़गी सां ख़ुदा ताला उन खे हिन दुनिया में मोकिले थो. आख़िर में असां गॾु हिकु ख़ूबसूरत आवाज़ आहे जेको असां गॾु मौजूदु आहे. सबिहा फयाज़ अहमद साहिबा आहिनि जेके असां गॾु मौजूदु आहिनि. आख़िर में हिननि खे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि, ऐं उन सां गॾोगॾु जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुझु ई देरि में तव्हांजी मुंहिंजी इफ़्तार इनशाअल्लाह थियण वारी आहे, ऐं तव्हां सां मुलाक़ात थियण वारी आहे करशी जामी शीरी जे दस्तरखान ते. बिस्मिल्लाह रहमान रहीम. ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए, मकीनो मकान तुम्हारे लिए, चुनीनो चुना तुम्हारे लिए, बने दो जहां तुम्हारे लिए. दहन में ज़ुबान तुम्हारे लिए, बदन में है जान तुम्हारे लिए. हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए. हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए. सबा वो चले के बाग फले, वो फूल खिले के दिन हो भले, लिबा के तले सना में खुले रज़ा की
जुबां तुम्हारे लिए लिबा के तले सना में खुले रज़ा की जुबां तुम्हारे लिए ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए मकीनो मकान तुम्हारे लिए चुनीनो चुना तुम्हारे लिए बने दो जहां तुम्हारे लिए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।